कुरैशी के गुलाम खान के घर ते चढ़ाई, गुलाम खान के घर ते चढ़ाई, गुलाम खान के घर ते चढ़ाई, हुसैन खान कुरैशी के, हुसैन खान कुरैशी के। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल क्यों था गुलाम कादिर शेख जी जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते पुलिस जी चढ़ाई ऐं संदसि नंढे भाउ कॉलेज जे शागिर्द हुसैन खान कुरैशी के खंबे गुम करण ख़िलाफ़ फ़कीराबाद शहर में जसकम जे अॻुवाणनि कामरेड ज़ाहिद शंबाणी, कामरेड फरीद ख़ासकेली, वाजिद शंबाणी, शाहज़ेब शेख ऐं ॿियनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौधीवारी जो तक़दुस पामाल करे संदसि नंढे भाउ ला कॉलेज जे शागिर्द हुसैन खान कुरैशीअ खे खंबे गिरफ़्तार करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं घुर कयूं था त खंबे गुम कयल हुसैन खान कुरैशीअ खे फ़ौरी तौर आज़ादु करे जिस्कम जे कारकुननि में फहिलियल बेचैनी ख़तमु कई वञे ऐं हिननि चेताव ॾिनो त जेकॾहिं खंबे गिरफ़्तार कयल हुसैन खान कुरैशीअ खे आज़ादु न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो जेको हुसैन खान जी आज़ादीअ ताईं जारी रहंदो।